SSP सांगड़ कैप्टन सद्दाम हुसैन की हिदायतुनि ते हलंदड़ स्नैप चेकिंग दौरान SHO सिंधोरो अली अकबर खोखर एक शकी कल्टसकार के रोके उन मां 11,530 गुटका पुड़ियूं हथ करे वरतियूं। जवाबदार एहसान जट के गिरफ्तार करे मंशियात एक्ट तहत केस दाखिल किया वियो ऐं मंशियात जे नकलो हमल में इस्तेमाल थींदड़ कार पिण कब्ज़े पुलिस में वरती वई। होॾांहुं शहदादपुर पुलिस मंशियात फरोश मोहम्मद बचल के गिरफ्तार करे 20 लीटर शराब हथ करे वरतो, जॾहिं त शहदादपुर में ई ॿी कार्रवाई में मंशियात केस में रूपोस जवाबदार हाशू कलोई के गिरफ्तार किया वियो आहे। टंडो आदम पुलिस अगवा केस में रूपोस जवाबदार अल्हा रखियो भट्टी के गिरफ्तार करे वरतो। 2 हफ़्ता अॻु टंडो आदम मां अंजुमन ताजरान टंडो आदम जे उहदेदार हबीब खान बहलम की मोटरसाइकिल चोरी थी वई हुई। चोरी थियल गाड़ियुनि की बरामदगी मां हबीब खान जो मोटरसाइकिल बेहथ SHO टंडो आदम मोटरसाइकिल मालिक हवाले करे छॾियो। जॾहिं त लुंडू पुलिस खून जी कोशिश केस में रूपोश 5 जवाबदारनि अल्ताफ ज़रदारी, सज्जाद उर्फ सज्जू, आबिद अली, समर ऐं जान मोहम्मद के गिरफ्तार करे वरतो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची